अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद कोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुश आमदीद। दोस्तों, अॼु जेका अपडेट ॾींदासीं इंशाअल्लाह अॼु दुलाब जे बारे में जेका फर्ज़ंद मलिक खजूर साहब पोस्ट रखी हुई उन्ही खे एक्सप्लोर कंदासीं ऐं उन्ही खे ॾिसंदासीं त वाकई हाणे दुलाब वाकई 21 अक्टूबर ते ईंदो, यानी 21 अक्टूबर जेका उन पोस्ट रखी आहे। डायरेक्टर भी दुलाब जो फर्ज़ंद मलिक खजू आहे। छा इहा ॻाल्हि हाणे सच आहे? ईअं थींदो? हू कल ई उदासी टीवी ते इहा रिपोर्ट ॾेई छॾी, अपडेट ॾेई छॾी त बाबा 21 अक्टूबर ते जेको फर्ज़ंद मलिक खजू साहब पोस्ट रखी आहे उनजे बारे में नंढड़ी वीडियो में मूं अपडेट ॾेई छॾी हुई। लेकिन अॼु हिन वीडियो में तफ़सील सां तव्हां सां गुफ़्तगू थींदी ऐं कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि तव्हां सां शेयर कंदुसि। छा ही भी 10 अक्टूबर वांगुरु कूड़ी ख़बर निकिरंदी या वाकई सच में 21 अक्टूबर ते ड्रामो ईंदो दुलाब? तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजे चैनल शाहिद कोसो व्लॉग खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं का बि अपडेट तव्हां खां मिस न थिए। हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट तरफ़। जेका जी अपडेट आहे उहा तव्हां सां मां ज़ाहिर कंदुसि, तव्हांजे साम्हूं रखंदुसि। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फर्ज़ंद मलिक खजू साहब जेका पोस्ट रखी इहा 2 ॼणनि खां वठी फिरे थी पई फेसबुक ते, 2-3 ॼणनि खां वठी। मां कोशिशि में हुयुसि त पकी रिपोर्ट अचे त पोइ तव्हांखे ॿुधायां। उहो बि मां कल्ह उदासी टीवी ते इहा ख़बर ॾेई छॾी। अॼु तफ़सील सां इन लाइ पुछी रहियो आहियां ऐं तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त 21 अक्टूबर ते ड्रामो बिल्कुलु दोस्तो अची सघे थो। छाजे करे मां पोइनि किस्तनि में तव्हांखे ॿुधायो, जॾहिं 10 अक्टूबर वारी ॻाल्हि थी हुई, मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त 10 अक्टूबर ते मुश्किल ड्रामो हले। छाजे करे? डायरेक्टर मां तव्हांखे इहो ॿुधायो त डायरेक्टर अञा न ॿुधायो आहे खजू साहब। जॾहिं डायरेक्टर ॿुधाईंदो त पोइ ड्रामो हलंदो। ऐं असां फर्ज़ंद मलिक खजू साहब खां कंहिं ज़रिए, यानी जीअं इंडिया रा चवंदा आहिनि, हमें सूत्रों से पता चला है, इन तरीक़े सां मां उन खां पुछा कई कंहिं तरीक़े सां। तो फर्ज़ंद मलिक खजू इहा ॻाल्हि कई त यार इहा पक न आहे, पोइ बि इजाज़ मला ईअं पंहिंजे तरफ़ों ॻाल्हि करे छॾी हूंदी। बहरहाल हाणे पक थी चुकी आहे दोस्तो। जॾहिं डायरेक्टर ॻाल्हि कई आहे त पोइ ड्रामो बिल्कुलु हलंदो ऐं हाणे इहो डायरेक्टर जे मथां आहे। जे हाणे बि न हलियो 21 अक्टूबर ते शाम 7 वॻे, यानी सूमर वारे ॾींहुं 7 वॻे हलंदो, जेका उन अपडेट ॾिनी आहे। हाणे अञा न हले त पोइ सम्झ डायरेक्टर बि कूड़ो आहे। बहरहाल मूंखे अंदाज़ो आहे त हाणे हलंदो। छाजे करे? डायरेक्टर कूड़ करे नथो ॻाल्हाए सघे। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे दोस्तो, हाणे जेको आहे न फर्ज़ंद मलिक खजू साहब खे जेको न पको उन्हनि ॿुधायो हूंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त पुरमो जे 21 अक्टूबर खां पहिरियां अची वियो त पोइ वाह वाह वाह। जो दोस्तो अॼु राति जेका गुज़री आहे, इन राति खां वठी 21 अक्टूबर जे विच में कॾहिं बि पुरमो अची सघे थो। छाजे करे? मां हीअ वीडियो शाम जो शूट करे रहियो आहियां। सुबुह 7 बजे खां पोइ तव्हां यूट्यूब ते ॾिसंदो मुंहिंजी वीडियो। जंहिं टाइम मां हीअ वीडियो शूट करे रहियो आहियां हिन टाइम ताईं त को पुरमो न आहे आयो। लेकिन मतिलबु देरि मदेरि अची बि वञे या अची वियो हुजे मतां, जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं मतां पुरमो अची बि वियो हुजे। जे अची वियो आहे त पोइ ज़बरदस्त कमु थी वेंदो। हाणे पुरमो आयो 21 अक्टूबर खां पहिरियां त पोइ दोस्तो ड्रामो पको ईंदो। जे 21 अक्टूबर खां पहिरियां कॾहिं बि पुरमो न आयो, मतिलबु 21 अक्टूबर जी राति जो अचे या 20 अक्टूबर या 15 अक्टूबर जे दरमियान, या मिसाल आहे कहिड़े टाइम बि, त पोइ तव्हां सम्झो दुलाब ड्रामो अची वेंदो। दुलाब ड्रामो हिकु सोप सीरियल बहितरीनु आहे। उनजा 2 स्पेल मुकमिल थी चुका आहिनि। दोस्तो, मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त जॾहिं 3-4 अक्टूबर हुयो, जॾहिं 10 अक्टूबर जी ॻाल्हि थी हुई, मां तव्हांखे ॿुधायो 10 अक्टूबर ते मुश्किल आहे ड्रामो अचणु। मां तव्हांखे इहा ॻाल्हि कई ड्रामो 10 अक्टूबर ते मुश्किल आहे। जे आयो त इन अक्टूबर जे महीने जी आख़िरी तारीख़नि में ईंदो, या 9 महीनो जेको 11हों महीनो पींदो 9, उन जे 10 तारीख़ ते अची सघे थो। तव्हां मुंहिंजा उहे पुराणा वीडियो वञी ॾिसो, उन में मां साफ़ु ॿुधायो आहे 10 अक्टूबर खां पहिरियां जेका बि मुंहिंजा वीडियो आयल आहिनि, मां इहा ॻाल्हि कई त अक्टूबर जे आख़िरी तारीख़नि में ईंदो। हाणे 21 अक्टूबर इहो आख़िरी ॾहाको आहे, महीने जो आख़िरी तारीख़ आहिनि। ऐं इन में जेको आहे न, जेको ऐलान थियो आहे त मूं वारी ॻाल्हि OKBT, जंहिंमें मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायो हुयो। ऐं मां दोस्तो जॾहिं बि ॻाल्हि कंदो आहियां सोची सम्झी ऐं राब्ता करे पोइ अंदरूनी जेका असांखे ख़बर मिली रही हुई बार बार, त हिन महीने जी आख़िरी तारीख़नि में या 9वें महीने में ईंदो। 9 जेको 11हों महीनो आहे, उहो 11हों महीनो यानी 9 महीनो। 9 न सम्झिजो, मतिलबु तव्हां 9 सम्झो। बहरहाल अहिड़े हिसाब सां उहे बि 10 महीने जी हाणे 21 तारीख़ यानी 21 तारीख़नि में ऐलान थी वियो अहिड़े हिसाब सां। ऐं दोस्तो उहा ई ॻाल्हि असांजी ज़बरदस्त OKBT, ऐं तव्हां पुराणा मुंहिंजा जे सब्सक्राइबर आहियो तव्हांखे यकीन थी वियो हूंदो। हाणे दोस्तो
सोप सीरियल छाजे करे 2 स्पेल मुकम्मल शूट थी चुका आहिनि। मूंखे पको ई त 10 अक्टूबर ते नथो अची सघे, इन जे करे त 2 स्पेल मुकम्मल अञा न थिया हुया ऐं 2 स्पेल हाणे 21 अक्टूबर ताईं फुल एडिटिंग थी वेंदी। 20 अक्टूबर खां वरी 3 स्पेल जी तयारी कई वेंदी शूटिंग जी ऐं 21 ते पहिरियों एपिसोड ईंदो। गॾोगॾु हेॾो ड्रामो हलंदो बि रहंदो ऐं होॾां वरी जेको आहे शूटिंग बि लगातार हलंदी रहंदी ऐं ड्रामो बंदि न थींदो, पोइ हलंदो रहंदो, विच में ड्रामो बंदि न थिए। इन जे करे 2 स्पेल उन्हनि मुकमल करे छॾिया, 50 एपिसोड ऐं हाणे 51 खां वठी 75 ताईं 3 स्पेल 20 तारीख़ ते वरी शूट कयो वेंदो, स्टार्ट कयो वेंदो। ड्रामे दुलाब जी बहितरीनु कहाणी आहे ऐं इहो मां त लेट कंदो आहियां थोरो, लेकिन ख़बर पकी आणींदो आहियां जीअं को मतिलबु ईअं न चवे यार तव्हां ग़लति ख़बर ॾिनी। ऐं उदासी टीवी ते बि मूं कल्ह ख़बर ॾेई छॾी, अॼु जेको आहे हिन चैनल ते आउं ॾेई रहियो आहियां ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे ही मोबाइल में बि उहा पोस्ट पई आहे मुंहिंजी में जेका फर्ज़ंद मलिक खजू साहब ॿुधाई। ऐं फेसबुक ते जेको आहे न अॼुकल्ह हले ई नथो जिथे किथे दोस्तो, ऐं VPN ते ई हलणो पवे थो हेॾे होॾे करे। हिन टाइम साम्हूं मुंहिंजे मोबाइल में ही पोस्ट पई आहे, मूं इहा पढ़ी आहे बिल्कुलु ऐं मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। इहा कल्ह परीं खां वठी पोस्ट हली रही आहे ऐं थी सघे थो तमामु जल्द फर्ज़ंद मलिक खजू साहब जेको वीडियो बयान बि मथां अची वञे ऐं डायरेक्टर आहे, थी सघे थो कंहिं वरी जेको आहे न प्रोमो खां पहिरियां इहो वीडियो बयान बि अची वियो हुजे इन टाइम ते, अञा त न आयो आहे। मां ही फेसबुक चेक कयां थो वेठो साम्हूं। बहरहाल ड्रामो बहितरीनु आहे दुलाब ऐं दोस्ती ड्रामे जो बि मां तव्हांखे ॿुधायो ऐं जेको ॿियो हड़ई जेको आहे ड्रामो आयो, हड़ई हिकु जहिड़ा कैटन वारनि जी जेके मां अपडेट्स ॾिनी कल्ह तव्हांखे, उहो बि ज़बरदस्तु दोस्तो ड्रामो आहे। अचण वारो फ़नी कॉमेडी ड्रामो आहे कैटन वारनि जो, उन जो बि जेका अपडेट्स मूं कल्ह ॿिनी चैनलनि ते ॾेई छॾी हुई। बहरहाल ऐं हीअ जेको आहे अॼु अपडेट्स कंफर्म थी चुकी आहे, तव्हांखे ॾिनी आहे। हाणे जे 21 अक्टूबर ते बि न थियो कमु त सम्झो जो फर्ज़ंद मलिक खजू साहब जे हथ में बि कुझु न आहे। अपलोडिंग वारा त उहे ई चैनल ते पोयों ॿिया हूंदा आहिनि ऐं कॾहिं बि उन्हनि खां मिसिंग करे थी सघे थी, डेट मटिजी बि सघे थी। ड्रामे जी डेट मटिबी रहंदी आहे दोस्तो, कॾहिं कॾहिं ड्रामे जी डेट हेॾे होॾे थी वेंदी आहे, को मसइला मसाइल अची वेंदा आहिनि। बहरहाल असांजो अंदाज़ो आहे 21 अक्टूबर कमु पको थींदो। ऐं तव्हांखे दोस्तो इहो मां ॿुधाईंदो वञा त हीअ जेका अपडेट्स तव्हां ॿुधी ॿियनि चैनलनि ते बि ॿुधी हूंदी, काफ़ी कमेंट कल्ह खां वठी मूं ॾे अचनि पिया यार इन जी ख़बर ॾे 21 अक्टूबर जी केतिरी सचाई आहे। तॾहिं मूं थोरो लेट कयो ऐं जेको आहे न इहा पक कई ऐं तव्हांजे साम्हूं ख़बर रखी ऐं इहा ख़बर तव्हां ते पुॼाई ऐं जेको अंदाज़ो असां आहियोसीं ऐं पंहिंजो तजुर्बो बि ऐं पंहिंजा राब्ता बि क़ाइमु कयासीं, राब्तनि जे ज़रिए इहा ख़बर पक करे तव्हां ते पुॼाईसीं। ऐं दोस्तो उमेद आहे जेको आहे न हीअ वीडियो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो, इहो तव्हां अॻिते बि शेयर कंदव ऐं दोस्तनि ताईं बि ज़रूरु पुॼाईंदो। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा दोस्तो, हर अपडेट्स जेको आहे न असांजी कोशिशि हूंदी आहे त सभु खां पहिरियां तव्हां ताईं पुॼायूं। अॼु वारी वीडियो में मूं कमेंट शामिलु न कया, इन जे करे कमेंट थोरा आया हुया 4-5, सुभाणे वारी वीडियो में कमेंट बि मां शामिलु करे छॾींदुसि। जेका बि दोस्तनि जा आयल हूंदा को कमेंट मिस न थींदो तव्हांजो ऐं हर हिकु कमेंट जेको आहे न स्क्रीनशॉट ज़रिए तव्हां ताईं जेको आहे न पढ़ी तव्हां ते नाला ऐं सभु कुझु तव्हांजा जेका सुवाल जवाब हूंदा उहे शामिलु कंदासीं इंशाअल्लाह तमामु जल्द दोस्तो। वरी हिकु ॿी वीडियो असां आणींदासीं। मां पुराणे जेका ॻाल्हि वीडियोनि में इहा ॻाल्हि कई त नवां ड्रामा ईंदा उहे कंफर्म थी विया। दोस्ती आहे, हड़ई हिकु जहिड़ा ऐं दुलाब त उहे क्लियर हुयो। सभ खां पहिरियां बि दुलाब जी अपडेट्स मूं ॾिनी हुई अॻे, जॾहिं अञा ज़ाहिर बि न थियो मूं ॿुधायो तव्हांखे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी दोस्तो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांजे हिन वीडियो खे लाइक कयो महिरबानी करे, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर बि कयो। अल्लाह हाफ़िज़।